पीएस 57 साल की मटियारी तां जेडीए जे उम्मीदवार सैयद जलाल शाह जामोद प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजा मखदूमनि सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। मखदूम सुठा माण्हू आहिनि। हुन चयो त मटियारी ज़िलो तेल ऐं गैस जी मादनियात सां मालामाल ज़िलो आहे, पर अफ़सोस त ज़िले मटियारी जा समूरा इदारा तबाह थी चुका आहिनि। हुन चयो त थियण त ईअं घुरिजे हा त हिते भलियूं भलियूं अस्पतालूं, बहितरीन रोड रस्ता, बहितरीन तालीम जा इदारा ऐं हज़ारे नौजवान रोज़गार सां हुजण घुरिजनि हा, पर बदकिस्मती सां मटियारी ज़िले में न ई तरक़ियाती कम थिया आहिनि, न ई नौजवाननि खे रोज़गार मिलियो आहे। हुन चयो त मखदूमनि खे 3 भेरा इक़्तिदार मिलियो आहे ऐं मखदूमनि मुसलसल ज़िले मटियारी ते 15 सालनि ताईं हुक्मरानी कई आहे, पर उन जे बावजूदि ज़िले मटियारी जी आवाम खे कुझु बि नाहे मिलियो ऐं न ई ज़िले मटियारी में तरक़ियाती कम थिया आहिनि। हुन चयो त मटियारी ज़िले में करप्शन ज़रूर थी आहे। हुन चयो त हाणे तब्दीली जो वक़्तु आहे। असां बि इन सिलसिले में अवाम वटि वञूं पिया त ख़ुदा पंहिंजे मुस्तक़बिल लाइ इन्हनि माण्हुनि जी चूंड कयो जेके अवाम लाइ मुख़लिस ऐं तरक़ी जा ख़्वाहिशमंद हुजनि। हुन चयो त हींअर वक़्तु ॿियो आहे, केर बि कंहिंजो ग़ुलाम न आहे। हुन चयो त पीपी ज़िले मटियारी जे सदर अली हुसैन शाह जामोद हुन करे पार्टी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी त साणस वटि के बि अख़्तियार न हुआ, जंहिं करे हुन पंहिंजे पार्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। हुन चयो त उमेद आहे त हू पीएस 57 ते कामयाबी माणींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची